अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भा। कहिड़ा हाल आहे? तबियत सही आहे? बदो अल्लाह जो एहसान। अॼु त मज़दूर डे आहे। इहो छा आहे मज़दूर रे? इहो मज़दूरनि जो ॾींहुं आहे अॼु, जेको आलमी ॾींहुं मज़दूरनि जो थींदो आहे उहो ॾींहुं आहे अॼु। तव्हां इन ॾींहं ते मज़दूरी पिया करियो? असां लाइ कहिड़ो ॾींहुं आलमी आहे, कहिड़ो जेको सो ईअं आहे, ईद जो ॾींहुं आहे। असीं मज़दूरी न कंदासीं त पंहिंजे बच्चनि खे छा खाराईंदासीं? हीउ आलमी ॾींहुं जेको आहे इन जो फ़ाइदो उन्हनि सरमाएदारनि खे आहे जेके वॾे पेट वारा आहिनि, जिन खे हुई अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे। उन्हनि जे आराम जो ॾींहुं हूंदो आहे। असां मज़दूरनि जे आराम जो ॾींहुं को कोन हूंदो आहे। असां मज़दूर जेसीं मज़दूरी नथा करियूं त असांजे घर में चुल्हो नथो ॿरे। असां जंहिं महिल मज़दूरी करे पंहिंजे घर पुॼूं था त असांजा नंढड़ा ॿारड़ा डोड़ी था अचनि, बाबा ख़र्ची ॾे, बाबा असां शहर मां छा वठी आयो आहियूं। असीं उन्हनि ॿारनि खे अॼु छा चऊं त असांजो आलमी ॾींहुं आहे। कहिड़ो आलमी ॾींहुं आहे असांजो? असीं मज़दूरी करणु वञूं था हुते असांखे इहो चयो थो वञे अगरि तोखे मानी खाराईंदासीं त 200 रुपया घटि ॾींदासीं। असां चवंदा असांखे तव्हांजी मानी न खपे, असीं मज़दूरी कंदासीं, असांखे वञी मानी न खपे, न 200 रुपया बि असां पंहिंजे घर में पंहिंजे घर जे चुल्हे ॿारनि में असांखे इहे 200 रुपया कमु अचनि, असांजे बच्चनि खे मन इहे 200 रुपया कमु अचनि। पर असां मज़दूरनि जी का बि दिहाड़ी कोन हूंदी आहे। असां जंहिं वटि बि कम लाइ वञूं था न, को असांखे चवंदो 500 रुपया ॾींदसि, को चवंदो 600 रुपया ॾींदसि, को चवंदो 700 रुपया ॾींदसि। हालांकि हुकूमत ऐलान करे वेठी आहे मज़दूर जी जेका दिहाड़ी आहे 1100 रुपया आहे, 1000 रुपया आहे। पर असांखे केरु दिहाड़ी कोन थो ॾिए एतिरी। असां पंहिंजे बच्चनि जे गुज़र ख़ातिर, बच्चनि जी ख़ुशियुनि ख़ातिर हे मज़दूरी कयूं था। इहे आलमी ॾींहुं जेके आहिनि से उन सरमाएदारनि वॾनि पैसे वारनि बंगले वारनि जे लाइ आहिनि जेके हूअं त ड्यूटी कनि था, पर हुननि लाइ हीउ ॾींहुं बि हिकिड़ो आराम जो ॾींहुं हूंदो आहे, पर हुननि लाइ वॾी परेशानी जो ॾींहुं बि हूंदो आहे। काश अॼु असीं ऑफिसनि में हुजूं हा त अॼु असां लाइ हेतिरा मुर्गा अचनि असीं हुननि खां पैसा फुरियूं हा। असां लाइ को ॾींहुं कोन हूंदो आहे। असां हीअ जेका मज़दूरी करियूं था न तो असां हक़ हलाल जो पोरियो आहे, इन करे असां ही मज़दूरी करियूं था। तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो। बहरहाल अफ़सोस थो थिए इन हुकुमरान ते जेके आलमी ॾींहुं जेको आहे सो मल्हाइनि था, पर उहे बि सरकारी मुलाज़िम तव्हां जहिड़ा वरी बि उहो ई मज़दूरी ते लॻा पिया आहिनि जंहिंजे नाले अगरि ते हुकूमत जेके वॾा हुकुमरान सॼी दुनिया में चवनि था त सॼी दुनिया में मोकल हूंदी आहे, हिन ॾींहुं ते कई मज़दूर वीचारा जेके आहिनि से मज़दूर हक़ ख़ातिर शहीद थिया। अच्छा हुकूमत हिन हिकिड़े ॾींहुं जी असांखे आराम ॾियण जे लाइ असांखे छा को फंड ॾिए थी त भई हिकु ॾींहुं असां हिन मज़दूरनि खे जेको हुकूमत जे फंड मां किथां असां फंड ॾींदासीं, हिकु ॾींहुं ही सुकून सां वेही आराम सां वेही पंहिंजे घर खाइनि, अहिड़ो कुझु कोन्हे। भाई ही जेके ॾींहं जेके आहिनि सिर्फ़ु मल्हाइण जा ॾींहं आहिनि। मल्हाईंदा उहे मल्हाईंदा जेके सरमाएदार हूंदा। असांजे लाइ ग़रीब जेको आहे सो मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि खे पेट पालींदो। दुख थियो ॾाढो इहा तव्हांजी ॻाल्हि ॿुधी। बिल्कुलु तव्हां पंहिंजी ॻाल्हि पंहिंजे जॻह ते बिल्कुलु राइट आहियो। तो थोरो सोचणु खपे हुकुमराननि खे त इन ॾींहं ते तव्हांखे जेका रिलीफ ॾियणु खपे उन्हनि खे रिलीफ ॾियनि था जेके अॼु ई जेको आहे सो रिलीफ वठी वेठा आहिनि। बहरहाल दुख थियो ॾाढो, मोकिलाइणी कोन्हे। महिरबानी।